गुज़िरियल महीने अक्टूबर में तकरारी बोल्ड वीडियो वायरल थियण सबब तकरार में रहंदड़ टिकटॉकर अलीज़ा सहर पंहिंजे ई इलाके जे दीन मोहम्मद नाले शख़्स सां शादी करे वरिती। अलीज़ा सहर ॿहराड़ी बनियुनि घरनि ऐं उतां जे माहौल में देसी अंदाज़ में वीडियोज़ ठाहिण जे हवाले सां मशहूर आहे। अलीज़ा सहर जे टिकटॉक ते 30 लख फॉलोअर्स आहिनि, जॾहिं त यूट्यूब ते संदसि सब्सक्राइबर्स जो अंग 17 लख आहे। आख़िरी हिकु महीने दौरान अलीज़ा सहर जे यूट्यूब सब्सक्राइबर में 2 लख सब्सक्राइबर जी वाध, जॾहिं त इंस्टाग्राम ते बि फॉलोअर्स में वाध थी आहे। अलीज़ा सहर 4 साल अॻु यूट्यूब ते मेकअप ऐं डेकोरेशन जूं वीडियोज़ ठाहिण सां कंटेंट क्रिएशन शुरू कई ऐं तॾहिं खां संदसि यूट्यूब चैनल ते 1400 खां वधीक वीडियोज़ लॻाई वियूं आहिनि। अलीज़ा सहर जुलाई 2019 में यूट्यूब ते पहिरीं वीडियो अपलोड कई हुई, जंहिंखे हेल ताईं रुॻो 8000 भेरा ॾिठो वियो आहे, जॾहिं त बाद में शोहरत हासिल करण खां पोइ हुन केतिरियूं वीडियोज़ शेयर कयूं जिन खे लखें भेरा ॾिठो वियो। हलंदड़ महीने जी शुरूआत में हुन पंहिंजे यूट्यूब ते पंहिंजी मङणी ऐं रिश्तो तइ थियण जी तस्दीक कई हुई ऐं हाणे हुन शादी जी बि तस्दीक कई आहे। अलीज़ा सहर शादीअ जो विलाग बि यूट्यूब ते शेयर कयो, जंहिंमें संदसि रुख़सती बि ॾेखारी वई, जॾहिं त हुन मेहंदी जी तक़रीबुनि समेत निकाह में थियल तक़रीबुनि जूं वीडियोज़ बि शेयर कयूं। हुन पंहिंजे ई इलाके ऐं माइट दीन मोहम्मद सां शादी कई आहे, जंहिंसां गॾु हुन रोमानवी वीडियोज़ बि शेयर कयूं आहिनि। अलीज़ा सहर तरफ़ां शेयर कयल निकाह जी वीडियोज़ में ॿुधी सघिजे थो त हुननि 15,000 रुपयनि जे हक़ मुहर जे एवज़ दीन मोहम्मद सां निकाह कयो आहे। शादी जे बंधन में ॿधण बाद अलीज़ा सहर खे मदान ऐं साथी टिकटॉकर्स मुबारकूं ॾिनियूं आहिनि।